नाज़रीन, मेहड़ भरसां बोर्ड जी तबाहकारियन में तबाह थियल ॻोठ लौंग तुनियो जी महरान टीवी ते स्टोरी हलण खां पोइ अल ख़िदमत फाउंडेशन समेत मुख़्तलिफ़ समाजी इदारनि मुतासिर ॻोठ लौंग तुनियो पहुची 250 बोर मुतासिरीन में राशन ऐं ॿियो सामान विरहायो आहे। उन हवाले सां ॾिसूं था रियाज़ चांडियो जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, असीं ॻोठ लौंग तुनियो में मौजूद आहियूं ऐं ॿ ॾींहं अॻु असां ॻोठ लौंग तुनियो में बोर्ड जे तबाहकारनि वारी मुकमल तौर ते जेका स्टोरी आहे उहा महरान टीवी ते नशर कई हुई ऐं उन खां पोइ असांजी स्टोरी हलण खां पोइ मुख़्तलिफ़ जेके हिन ऑर्गेनाइज़ेशन्स हिन ॻोठ लौंग तुनियो जो रुख़ कयो आहे। अॼु अल ख़िदमत फाउंडेशन पारां हिन ॻोठ लौंग तुनियो जे माण्हुनि में राशन ऐं ॿियो सामान विरहायो वियो आहे। अचो त हिते मौजूदु माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उनजो छा चवणु आहे। अवां महरान टीवी जे तवसु सां जॾहिं असांजा क्लिप ॾिठीसीं करे त लौंग तुनियो ॻोठ बि 100% पाणी में ॿुॾल आहे ऐं हाणे बि हुनजे ॿाहिरों जेको आहे 3 खां 5 फुट पाणी मौजूदु आहे। त अल ख़िदमत फाउंडेशन इहो फ़ैसिलो कयो त उन रहंदड़ लौंग तुनियो जे माण्हुनि जी बि का मदद कजे। अॼु असां हिते 250 ख़ानदाननि जा राशन खणी पहुता आहियूं। असां हिन ट्रैक्टरनि जे ज़रिए असां मज़दाउनि जे ज़रिए इहा पूरी कोशिशि करे रहिया आहियूं करे त हुन ॻोठ ताईं पहुची करे ऐं उतां जे रहवासियुनि जी मदद कयूं। शुक्रगुज़ार आहियूं पंहिंजो असांजी अल ख़िदमत तंज़ीम जे तरफ़ां असां जेको राशन आयो आहे 250 बैग हिते माण्हुनि खे ॾाढी तकलीफ़ आहे, उनखे राशन अॼु मिलियो आहे ऐं उन खां पोइ मां निहायती शुक्रगुज़ार आहियां असांजो ख़ैरमंद तुनियो साहिबु हुयो जंहिं असांजी महरान टीवी ते लाइव हली असांजी लौंग तुनियो जी जेका हालात हुई उन खां पोइ असां हिते फौरन 250 बैग खणी हिते पहुतो आहे ऐं माण्हुनि में ख़ुशी जी लहर आहे। पकी पकाई खाधो बि हिते खणी आयो आहे ऐं तमामु माण्हू तकलीफ़ आहिनि। मां अञा बि गुज़ारिश कंदुसि जेके बि NGO तंज़ीमूं आहिनि पंहिंजे पाकिस्तान में कमु करे आहिनि त महिरबानी करे लौंग तुनियो तरफ़ ध्यानु ॾियो। लौंग तुनियो माण्हू तमामु तकलीफ़ में हिनमहिल अॼु 1 महीने खां पोइ बि हिते 7 खां 8 फुट रोड ते 4 फुट पाणी आहे जेको ट्रैक्टरनि वसीले सां राशन खणी आहियूं हितां जे माण्हुनि खे ॾियूं था पिया ऐं असां गुज़ारिश कयूं था पंहिंजो जेके बि पाकिस्तान में तंज़ीम आहे त महिरबानी करे लौंग तुनियो तरफ़ां ध्यानु ॾियो। बोर्ड जो सिलसिलो शुरू थियो त असां मेड़ में तमामु तेज़ीअ सां सभ खां पहिरियों टेंट सिटी जेका मेड़ में असां क़ाइमु कईसीं ऐं हींअर अल्हम्दुलिल्लाह असांजूं 6 टेंट सिटियूं आहिनि जिन में सुबुह शाम उनखे मानी बि पहुचायूं था ऐं मेडिकल कैंप्स बि आहिनि जेका उनखे दवा बि असां प्रोवाइड था कयूं ऐं उनखे अलावा बोट्स आहिनि 4 असां वटि जेका मुख़्तलिफ़ ॻोठनि में माण्हुनि खे रेस्क्यू करे कढी आया आहियूं ऐं असां महरान टीवी जा थोराइता आहियूं जेका बार बार असांखे आगाह थी करे ऐं अहिड़ियुनि जंहिंजी निशानदेही करे थी जिते असांजी पहिरियां न आहियूं पहुता। नाज़रीन, तव्हां ॾिठो त हिते जेका महरान टीवी ते स्टोरी हलण खां पोइ लौंग तुनियो में अल ख़िदमत फाउंडेशन ऑर्गेनाइज़ेशन जेका आहे उहा हिते पहुती आहे। हितां जे माण्हुनि में राशन ऐं रोक रक़म तक़सीम कई वई आहे। उन खां अलावा मुख़्तलिफ़ जेके आहिनि NGOs पिणु हिननि सां राब्ता करे वरिता आहिनि त हू ॻोठ लौंग तुनियो तरफ़ ईंदा। कैमरामैन सैयद मुख़्तियार शाह सगद, रियाज़ चांडियो, महरान टीवी, ॻोठ लौंग तुनियो।